हैसियत अहमियत सुलह जे हालत में कुछ शान आहे पर वक्त जिंदगी जो जेतिरो बि आहे इहो सभु वक्त आहे इंसान जे लाइ मोहलत आहे इबादत करण जेसीं मौत नथो अचे तेसीं ताईं पंहिंजे रब जी इबादत ऐं बंदगी जारी ऐं सारी रखणी आहे। रमज़ान जे गुज़री वञण खां पोइ अलाह जी इबादत ऐं बंदगी करणु ईअं आहे जीअं मुजाहिद जंग जे मैदान में पोइते हटी वरी दुश्मन खे हमलो करे। ईद आई पोइते हटी शवाल में वरी दुश्मन ते नफ्स ऐं शैतान ते हमलावर थियणो आहे ऐं अलाह जी इबादत ऐं बंदगी जारी ऐं सारी रखणी आहे। उहे माण्हू सुठा न आहिनि जेके रमज़ान में रब खे सुञाणनि ऐं रमज़ान गुज़री वञे त पंहिंजे रब खे विसारे वेहनि। मोमिन उहो आहे जो हर हाल में हर वक़्त में हर ॾींहं में हर राति में बल्कि ज़िंदगी जे हर लम्हे में पंहिंजे रब खे यादि रखे। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो कंहिं हजाम वटि वियो समारत कराइण जे लाइ। वो जिक्र पियो करे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हजाम चयोसीं हाणे थोरो ज़िक्र बंदि कयो, मां उस्तरो थो हलायां तव्हांजो चप न कटिजी पवे। फरमाई तूं पंहिंजो कमु कर, मूंखे पंहिंजो कमु कर। हवा चप कटिजी वियो, छुटी वेंदो, ज़ख़म छुटी वेंदो, पर जेका घड़ी गुज़री वई सा मूंखे वरी न अचिजे। जेका ज़िंदगी जो लम्हो गुज़री वियो न इहो ज़िंदगी में वरी मूंखे मोटी न मिली सघे। पंहिंजो कमु कर, मूंखे पंहिंजो कमु कर। ॾिसो अलाह जे बाननि जो छा ख़्यालु हुयो, छा इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ हुयो। बनी इसराईलनि में हिकिड़ो आबिद हुयो जंहिंजी उमिरि 500 साल थी। 500 साल जमाल थी, पर हिन 500 सालनि में पंहिंजे रहण जे लाइ कखाई झुगी बि न ठाही। झूपड़ी पंहिंजे रहण जे लाइ न ठाही, राति ॾींहुं इबादत में मसरूफ़ हूंदो। उन वक़्त जो जेको नबी सॻोरो हो उन चयोसि त ख़ुदा जा पाना तूं पंहिंजे लाइ घरड़ो बि न ठाहियो आहे। इसी सोचां थो त घर ठाहिण वियां ऐं उन घड़ी मौत अची वञे, मां घर वेठो ठाहियां ओॾो मौत अची वञे। सोचां थो त इहा घड़ी बि अलाह जे इबादत ऐं बंदगी में जी तोखे 500 सालनि जी उमिरि में घर ठाहिण जो वक़्तु नथो मिले। आख़िर ज़मान बि ईंदो, उनजी उम्मत जी उमिरि हूंदी 60-65 साल। वॾियूं इमारतूं ठाहींदा, वॾा बंगला माल जोड़ींदा। 60-70 सालनि में एॾा माल ठाहींदा। मूंखे ख़बर पए त मुंहिंजी 60 साल या 70 साल उमिरि आहे त इहा सारी उमिरि मां हिकिड़े सजदे में गुज़ारे। दोस्तों अल्लाह जे बाननि जी पंहिंजी पंहिंजी हर कंहिंजी मिज़ाज हुई। हज़रत बीबी राबिया बसरिया रहमतुल्लाह अलैहा नमाज़ पढ़ंदी आस्ते आस्ते ठाहे काफ़ी वक़्तु लॻी वेंदो हर नमाज़ पढ़ण में। पोइ कंहिं चयोसि त मां तव्हां एॾो वक़्तु लायो थियो हर नमाज़ में। फरमाईं सोचींदी आहियां त मतां इहा नमाज़ मुंहिंजे ज़िंदगी जी आख़िरी नमाज़ मतां वरी अॻी नमाज़ ताईं मौत मोहलत न ॾिए, तंहिंजे करे मां अलाह जी उहा इबादत ठाहे कंदी आहियां। मतां इहा मुंहिंजे ज़िंदगी जी आख़िरी नमाज़। दोस्तों असांखे पंहिंजे ज़िंदगी ते वॾो एतमाद आहे, वॾियूं असांजूं मनसूबा बंदियूं आहिनि, वॾा असांजा इरादा ऐं ख़्याल आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे त अल मौत यअती बग़्ततन बल क़ब्र संदूकुल अमल। हज़रत मौला अली शेर खुदा हैदर करार सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो आहे या मन बदुनिया हुश्तगल क़द गर्रहु तूलुल अमल
हल ए दुनिया में मशगूल रहने वाला तोखे टिगियुन उमेदुन तोखे गाफिल बनाए छड़ियो अल मौत यअती बग़्ततन वल क़ब्र संदूकुल अमल मौत अचानक अची वेंदो ऐं क़ब्र अहिड़ी संदूक आहे जंहिंमें अमलनि जो पुछाणो थींदो। मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला असांखे हिम्मत ॾींदो तौफ़ीक़ ॾींदो जीअं रमज़ान में तव्हां अल्लाह जी इबादत पे कई ज़िक्र फ़िक्र पे कया तव्हां तिलावत पे कई इहो सिलसिलो जारी रखिजो इहो सिलसिलो बंदि न कजो मतां अचानक मौत अची वञे त असांजो वण ओॾे किरंदो आहे जॾहिं अहल हूंदी आहे असांजो लाड़ो अल्लाह जी इबादत ॾे हूंदो न त इंशा अल्लाह ताला मौत बि उन रस्ते में ईंदो ऐं क़यामत में बि उन ई अल्लाह करीम जल शानो शर असांखे इबादत जी तौफ़ीक़ ॾे ज़ौक़ ऐं शौक़ नसीब अल्लाह